जी मोहतरम हज़रत इंसान, अज मां इल्म ऐं अमल ते ॻाल्हायां थो। मुंहिंजो नालो राबेल शाह, रहां बैंस कॉलोनी थो। असली हाकिम शाह ताहिरो गाड़ बेक जो मियाँ शालमोल। 40 साल खन थिया आहिनि जो मां बैंस कॉलोनी रहां थो। बैंस कॉलोनी जा रोड रस्ता सफ़ा एतिरा बेकार हुआ। हाणे त वॾा ॻोठ, वॾा घर, वॾी आबादी थी वई आहे। अॻु में आबादी कान हुई। अॼु खां 40 साल अॻु जी ॻाल्हि थो कयां। पोइ रोड ठारायमि, बिजली लॻारायमि, दुनिया सॼी ॾिठो। ऑफिसर AC अजनेर बिजली लॻाराए ॿारायमि, रोड ठाराए हलरायमि। माण्हू माॾे अचणु लॻा, फ़ैसिला कंदोसि। इस्पतालनि में माण्हू मुफ़्त ऑपरेशन करायमि। छाजे करे? मां एॾो वॾो माण्हू कोन आहियां, मां ग़रीब आहियां। मबूशा नालो MS उनजो वास्तो सैयद एसोसिएशन में कमु कंदोसि। बिना उहिदे जे एतिरो को बि कमु न कंदो जेतिरो मां कंदोसि। पोइ सैयद में मिड़ई मां भोग धोग कंदा हुआ। पोइ मां फ़ैसिला बि कंदोसि, चौकीदारी बि हणायो, ट्यूबलाइट, गैस हणायमि, नालियूं। एतिरो कमु कयुमि जे मां इलेक्शन में बीहां त बिना मुक़ाबिले जे मूंखे टको बि ख़र्चु करिणो न पवंदो, मां चूंडिजी वेंदुसि। पर मूंखे माण्हुनि ने वस कया त तूं बीह। मां अदा इहो पासो आहियां ई कोन। मां इहो पासो हुउसि जहिड़ो को मां हिन वक़्तु आहियां। मां ॻोल्हियोसि मुर्शिद जो। पोइ मूंखे ॻोल्हींदे 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 ॼाणण फ़क़ीर हथ अची वियो। ऐं ॿियो त मुंहिंजो एॾो मुक़दर, एॾो मुंहिंजो नसीब जो ॼाणण फ़क़ीर जहिड़ो मुर्शिद मूंखे मिलियो। केतिरो मां ख़ुशि आहियां, केतिरी मां तारीफ़ कयां। जेतिरो मूंखे वक़्तु मिले, जेतिरो मूंखे ज़बान हले, ओतिरी मां फ़क़ीर जी तारीफ़ कयां। पर पोइ बि तारीफ़ थोरी आहे। उहा शहनशाह हस्ती आहे, ॼाणण फ़क़ीर। सैयदनि चयो त यार ज़ुल्म कई, तूं सैयद एसोसिएशन जो माण्हू हूंदोसि। जिथे किथे मां जीव करे वेंदोसि, पंहिंजे घरों ख़र्चु करे। पोइ सभु मूंखे सुञाणनि। मूंखे चऊं यार अहिड़ो ज़ुल्म कई, उमती जो वञी तूं तालिब थियो आहे। सैयद कोन हो मुल्क में, कंहिं सैयद जो तालिब थियां। पोइ उन्हनि खे मां जवाबु ॾिनो त मुंहिंजा अदा, मुंहिंजा साईं, मां तव्हांखे अॼु खोले थो ॿुधायां। मूंखे ॿुधो, मुहम्मद जो दीन कालू बला जेको हिते चई आया हो, कालू बला अलस्त बिरबकुम खे कालू बला चयो, हिते आयो विसरी वियो। मुहम्मद चयो आहे इल्मु हासिलु कयो पींघे खां क़बर ताणी। उहो इल्मु हज़रत इंसान तूं आहे, तुंहिंजे सीने में दम। इहो तसौफ़ इल्मु आहे। अलाह चवे थो त मां समीन बसीर आहियां, का बि समीन बसीर न आहे। मुंहिंजो को तकरार कंहिंसां कोन्हे। मां अलाह जी ॻाल्हि कयां थो, क़ुर जी ऐं हदीस जी ऐं फ़क़ीरनि जी। फ़क़ीर चयो आहे महदी सूरत सिर खे सौ सौ सजदो, का बि असांजो कहिड़ो कमु। ॻाल्हि आहे हिते इश्क जी। आशिक सूरत खे सजदो कंदा, ज़िंद खे कंदा ऐं ॾिसी कंदा। अणठो सजदो काबो अलाह खोले छॾियो त मां समीन बसीर आहियां। काबो समीन बसीर न आहे। अलाह चए थो खोले खोले त मां या हई आहियां, ज़िंदा आहियां।
काबो ज़िंदा कोन्हे, अखियुनि कननि वारो कोन्हे, ॿुधण ऐं ॾिसण वारा हेॾे ख़्यालु कर, ॿुधण ऐं ॾिसण वारो काबो कोन्हे, हाल काबे में कोन्हे, मददगार काबे में कोन्हे। इंसान में मददगार आहे। अलाह जो क़ुरान आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू नुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहि वसीलत वजाहिदू फी सबीलिल्लाह। तर्जुमो हिकिड़ो आहे आम, ॿियो आहे ख़ासि। आम तर्जुमो पूरी दुनिया करे थी, माण्हू वेड़ाए छॾियऊं। आम तर्जुमो करे, आम तर्जुमो कहिड़ो कयूं? या अय्युहल्लज़ीना आमनू नुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहि। तव्हां हाणे ॻोल्हियो वसीलो, माना खिंडरी वञो ज़मीन में रोज़गार ॻोल्हियो। वसीलो रोज़गार खे कयूं। पूरी दुनिया पेट जे कढ, अलाह जे कढ कान्हे। क़ुरान चवे थो वसीलो ॻोल्हियो। जंहिंखे वसीलो पाण चवंदा आहिनि उहो थो चवे वसीलो ॻोल्हियो। इहो वसीलो पेट जो रोज़गार कोन्हे को, इहो वसीलो मुर्शिद आहे, जो मुर्शिद हिन ज़माने जे फसाद खां कढी छॾींदो आहे। हीउ मज़हब जेको आहे, जेको बि आहे, सभु मुंहिंजा साईं आहिनि, कंहिंखे बि कसो कोन थो चवां। पर मज़हब चवे थो त असां वटि सलामती आहे, कतान कान्हे का। मज़हब माना फसाद, जहिड़ो जहन्नम, हसद, साड़, कीनो, क्रोध, नफ़रत, चिड़, ॾिसो इहो जहन्नम माना तकबुर, वॾाई, अदा निमाज़ पढ़ण वारा। क़ुरान में त कोन्हे इकरा सलात। अलाह चवे अकीम सलात, तूं सम्झे छो नथो पढ़े क़ुरान? अॻ में हूअ माना था रही पई आहे त उहा छॾायूं। नुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहि वसीलत। तव्हां ॻोल्हियो मुर्शिद, वजाहिदू फी सबीलिल्लाह, पोइ जिहाद कयो पंहिंजे नफ़्स जो। हुननि चयो त माण्हू मारियो। ॾिसो केॾो ज़ुल्म कयो आहे आलमनि। अलाह चवे, माखे कन ॾेई ॿुधो, अलाह चवे फसजुदू ले आदम, पाण आदम में वेही, इंसान में वेही पाण चवे थो त हाणे कयो सजदो माखे, मां वनन अक़रब आहियां, मां वफ़ीअन कुसुम अफ़ला तुबसिरून आहियां, इहो मां अलाह आहियां, अचो। हे सूरत में मां ज़ाहिर आहियां, सीने में लिकल आहियां, वल अवल वल आख़िर वल ज़ाहिर वल बातिन। फसजुदू ले आदम, मां अलाह ईअं कोन चयो आहे, मां पाण खे थो सजदो करायां, पर सूरत आदम जी में। पर पोइ अलाह इहो चए थो त अकुलु कोन कंदो मूंखे सजदो, आशिक़ु कंदो, जेको मुंहिंजे सूरत सां आशिक़ु हूंदो। पूरी काइनात जी सूरत जेका आहे सा मोहम्मद जी सूरत आहे। मर्द हुजे या औरत, ही राज़ आहे। मर्द राज़ औरत जो आहे, औरत राज़ मर्द जो आहे। ही गार न आहे, गिला कान्हे का। मां थुल्हे लेखे थोरो थो ॻाल्हायां त मर्द आशिक़ु कोन्हे, मर्द महबूब आहे, आशिक़ु औरत आहे। जेकॾहिं रुगो ख़ाली चमड़े जे कढा न मर्द, बरोबरु मञूं था, मञूं था, मश्किरी कान्हे। सूरत में नूर आहे, मस्जिद में नूर आहे। छो नूर आहे सूरत में? ॿुधण ऐं ॾिसण वारी शइ आहे उन में, समीन बसीर आहे। मस्जिद में आहे समीन बसीर, कननि अखियुनि वारी आहे। दम सूरत अथसि, मददगार आहे, कंहिंजी मदद करे सघंदी मस्जिद। मां कूड़ थो ॻाल्हायां या सच थो ॻाल्हायां? काबो कंहिंजी मदद कंदो? त मुश्किल कुशा नाहे काबे में, मुश्किल कुशा अलाह आहे, मुश्किल कुशा नाहे मस्जिद में, मुश्किल कुशा अलाह आहे। मुश्किल कुशा आहे त इंसान में आहे।
हाणे तव्हां इंसान खे सिफ़ुनि खे पुठी ॾेई ऐं सजदो अणिठो था कयो। अलाह कोन चयो आहे त तव्हां अणिठो सजदो कयो। जॾहिं हुवल अवल वल आख़िर वल ज़ाहिर वल बातिन, मां अलाह ज़ाहिर आहियां त पोइ छो नथा ॾिसी मूंखे सजदो कयो। अलाह तो चए छा एतिरी दीद बि तव्हां न वठी सघिया आहियो जो मूंखे ॾिसो। छा इन दीद ॾियण वारा माण्हू कोन तव्हांखे मिलिया छा? साईं मुंहिंजा, मां खुलम खुलायो ॼाण फ़क़ीर खां दीद वरिती। ॼाण फ़क़ीर अलाह सम्झी ॾिसी मूंखे ॾेखारियो। हाणे मिठा साईं, मां बि अलाह सम्झी ॾिसी ॾेखारियां थो। को चवणु वठे या न वठे, राज़ ते छॾियो आहे। पूरी काइनात राज़ जे ख़िलाफ़ आहे, ॾाढ ऐं रवाज़ जे कढा। छो असांजे मज़हब नफ़रत जो दीन फैलाए छॾियो आहे। छो उनजी साबिती छा आहे? मां त चयो नफ़रत जो दीन फैलायो अथई, पर हुनजी पाण साबिती था कनि त इंसान जे सिफ़ुनि खे पुठी था ॾियूं। इहा हुनजी साबिती आहे। आशिक़े रसूल सॾाइनि था सुनी। मां उन्हनि खे चवां थो त तव्हां रसूल न ॾिठो आहे, आशिक़ न सॾायो। हिन ड्रेस ते ऐं वेस ते फ़क़ीर न सॾायो। फ़क़ीरी जो बि को पंधु आहे, दॻु आहे, को कमु आहे। इहो कुल फिल्म आहे अकीम सलात में। इहो कुल फिल्म आहे मुहम्मद जे दीन में। मुहम्मद जो दीन ता हयात आहे, आबे हयात आहे मुहम्मद जो दीन। आबे हयात तसौफ़ आहे। इन तसौफ़ खां जेको यार परे थो थिए, मां वटि ज़बान कान्हे मां हुनखे कुझु चवां। उहो साईं आहे असांजो, पाण ॼाणे। बाक़ी तसौफ़ खां परियां त अलाह खां परियां। पोइ तूं कंहिंजे कढा तसौफ़ खां परियां त मां सॼो ॾींहुं राति इंसान आदम जी थो ॻाल्हि कयां। अदा मां हिकिड़ी तव्हांखे झटि को ॻाल्हि जो ॿुधाए छॾियां। जेकॾहिं मां इलेक्शन में बीहां, मूंखे तमामु घणो खणी वञनि पाकिस्तान जो वज़ीर आज़म बि कनि, सदर बि कनि, ख़ारजा बि कनि, कुल जो कुल वन टुवाल मुंहिंजे हथ में हुजे। को बि मुंहिंजे अॻु वठण वारो कोन हुजे। इहे ग़रीब, इहे कुराड़ा, इहे अमीर, इहे जिन खे प्लाट कोन्हे, जिन खे सरमायो कोन्हे, जिन खे शादियूं कोन्हनि, सभु कराए बंगला महलातियूं कराए छॾियां। को बुखियो न रहे, को उञो न रहे, को बिना ज़मीन जे न रहे, को बिना नौकरी जे, हर हिक खे सरमाएदार मां बणायां। एतिरो मूंखे वोट मिलियो, एतिरी मुंहिंजी मर्ज़ी आहे। पर इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त इहा आम ॻाल्हि आहे, ख़ासि ॻाल्हि न आहे। ख़ासि ॻाल्हि तसौफ़ आहे। ख़ासि इल्मु बि तसौफ़ आहे। आम इल्मु किताब आहिनि। किताब इल्मु आउट आहिनि। किताब इल्मु मुर्दा आहिनि। मख़लूक इल्मु आहे, ख़ालिक़ न आहे। इंसान इल्मु ख़ालिक़ आहे। इंसान कलम ठाहियो, मथो, पनो, अखर, सिट, सुफ़ा, ॿोलियूं बि कुल जो कुल वन टुवाल इंसान थो ॻाल्हाए। कंप्यूटर इंसान थो ॻाल्हाए। कहिड़ी शइ इंसान न ठाही आहे? मोबाइल आहे, फलाणी आहे शइ, मटीरी शइ आहे। साइंस जो बि इंसान ख़ालिक़ आहे। कहिड़ी शइ जो इंसान ख़ालिक़ न आहे? मस्जिद खे चओ त ठाहे ॾेखारे, भला 10 साल ॾियूंसि मौक़ो। काबे खे चऊं त भला कुझु हिमत करे ॾेखारे। कंहिं किताब खे चऊं जंहिंखे हाल ई कोन्हे। इंसान में हाल आहे, इंसान में काल कोन्हे, इन्हनि में काल आहे। इहा थो मां ॻाल्हि कयां। मां कंहिंजे शान में कोन थो घटि वधि ॻाल्हायां। बिल्कुलु शानाइती शयूं आहिनि। तो कयो अथनि, ठाहियो बि तो अथनि, तुंहिंजी मर्ज़ी आहे। पर शान उन जो बि कर जेको तो पोइ तो सिफ़ुनि में थो बीहारे। उहो उन में ख़ालिक़ आहे।
उन में अलाह हुआ, उन में रब रहीम आहे, उन में समीन बसीर आहे। इहे सभु कुझु ॾिसो, एॾो ज़ुल्म न करे, एॾो इंसानी गुस्ताव न थियो अदा। पेट बि भली खा पर एॾो किन न कर। जेको तूं करें थो इहो तुंहिंजे शान में नाहे। तुंहिंजो शान अलाह तमामु वॾो कयो आहे। तो मंझि अचे चवे थो त कयो सजदो, पर कंदा आशिक़। पोइ असां यार कयो आहे सजदो, सूरत खे सजदो कयो आहे। ॼाण फ़क़ीर चयो आहे त रस्तो सूरत जो ॾाढो सचो थी, बाक़ी ॿिया सभु चारा पंधु कचो थी। हिन सिराते मुस्तक़ीम रस्ते मोहबत सां मिलंदे अलफ लाम मीम छॾाईंदो हलां न किरो तखे। अलफ इहो दम, लाम लथो, मीम हिन सूरत में चिटो। अलफ हुन मीम दा बुरका पा के ख़ूब रचाया रंगी आहे। अलफ लाम मीम खां हर मज़हब ॾाराईंदो, पर असां इहो ॻोल्हे लधोसीं त इहो आदम आहे, इहो अलाह आहे, इहो इंसान आहे। अलाह आदम में आहे, इंसान में आहे, मस्जिद में कोन्हे, काबे में कोन्हे, क़ुर में कोन्हे, किताब में कोन्हे, मंदर में कोन्हे, गिरजा चर्च तीर्थ तकिया में कोन्हे, इन मूर्तीअ में कोन्हे। पने वारी हुजे या हूअ ठहियल हुजे कंहिं मिटीअ जी, भली तमामु भली। पूॼा इहा कान्हे का जेके असांजो मज़हब हिंदू पूॼा थो करे। पूॼा जी माना ई मुहबत आहे। तूं मुर्द सां कहिड़ी मुहबत कंदे, मुर्द काबे सां कहिड़ो सजदा कंदे, कहिड़ी पूॼा आहे इहा। एॾांहुं न वञो। ज़िंदगी आमद बराए बंदगी। ज़िंदगी आई आहे कमु करण जे लाइ, बंदगी आहे कमु, ज़िंदगी आहे दम। ज़िंदगी बेबंदगी शर्मिंदगी। ओ अदा ज़िंदगी पंहिंजी न वञाए, वक़्तु पंहिंजो ज़ाया न कर। अकीम सलात ॾे अचो, एदन सरातल मुस्तक़ीम जेका तुंहिंजे सीने में इहो दम आहे। मां शाहिदियूं दरवेशनि जूं इन जे करे ॾींदो आहियां पंहिंजी गुफ़्तगू ते, त जीअं तव्हांखे ख़बर पवे त हिन जी गुफ़्तगू बेबुनियाद न आहे। मुहम्मद निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, शान खां मथे मुहम्मद खां ॿियो केरु आहे? मुहम्मद निमाज़ूं पढ़े हा त पोइ असां छो न पढ़ूं हा? बाबा मुहम्मद सीना बसीना इल्मु ॾिनो आहे। इहा वाट विंदुर जी ॾिनई। इन ते एजाज़ राशिदी ॻाल्हायो त जेको सीना बसीना आयो सो नाहे किताबनि में। इल्मु अदब इश्क जो आहे सही सही सरमायो। अथव ईअं एजाज़ चवे, अवां सच भायो या न भायो। जेको छातन आहे छुपायो सो वसी आहे वर्कनि खां। मुंहिंजा साईं, मां हाणे ॻाल्हि खे पूरे करण वारो आहियां, खुटायां थो। काफ़ी मां ॻाल्हायो आहे। मुंहिंजो चवणु आहे त हक़ु हासिलु कर। हिते पाण खे सुञाणण जे लाइ आयो आहियां। सचल चयो आहे उहो कमु करिजे जंहिं विच अलाह आप बणिजे। अॻु में तूं पाण खे सुञाण, हिते आयो पाण खे सुञाणा। उहा ॻाल्हि ई तो विसारे छॾी। हितां खणी छा हलंदे? फ़क़ीर तूं चए त थांव थिपो आहे थाली पराई, माल अयाल थी माली पराई। कुझु न हलंदी साण मुफ़्त अजायो कंहिं लाइ मरे थो। तूं पाण पराव आहे, परावनि खे छो पंहिंजो करे थो? ओ मुंहिंजा भाऊ, इहा बि तोखे पक आहे त खणी बि मां कुझु कोन वेंदुसि। पोइ छाजे का बेहयाई छो इन में शामिल आहे? अॼु मां तोखे ॿुधायां थो त जेतिरो बि इन आम इल्म जे कढाइनि इहे सर्टिफिकेट वठी, हिकिड़ा ऑफिसर ॿिया डॉक्टर इहे सर्टिफिकेट मास्तर था ॾियनि। मास्तर जांच त कयो न असांजे ऑफिसरनि खां त इन मास्तरनि वटि अकीम सलात ख़ासि इल्मु आहे मुहम्मद जो दीन। उहो कोन्हे को। इहे उस्ताद अदीब न आहिनि, अदब पाण कनि सेखारनि।
शागिर्द अचे त उथी 5 कदम खणी हुनखे वठी कुर्सी ते विहारे पोइ हुन सां वेही अदा साईं करे ॻाल्हाइनि। आख़िर छो आलिम आहिनि, छो उन्हनि में अदब न आहे? सिफुनि खे पुठी था ॾियनि, काॾे मुंहुं था कनि, छाजे करे? इहो बि को रोज़गार आहे छा? अलाह ते कोन थो भाणे, लतीफ़ ॻाल्हाए थो मुर्शिद जे लाइ। जनी ॾांहुं थो न बिज तनी बि तुंहिंजो आसिरो, अॻु में ॾेई उन्हनि खे पोइ उभारे सॼो। पोइ अदा अलाह इंसान आहे, इंसान में आहे। मुंहिंजो मुर्शिद अलाह हुआ, मां राबेल छा थो ॻाल्हायां? मुंहिंजो जानन फ़क़ीर मुर्शिद आहे, मुंहिंजो अलाह हुआ। मां मख़लूक आहियां जानन फ़क़ीर जी। मूं ते हर हक़ आहे फ़क़ीर जो, हर हक़ आहे फ़क़ीर जो मूं ते, छो त मां मख़लूक आहियां। मां थो चवां, पाण थो चवां, राज़ सां थो चवां। सो मिठा साईं, पूरी दुनिया राज़ जे ख़िलाफ़ आहे, रवाज़ ऐं ॾाढ जे पोइतों लॻी आहे। अलाए छाजे करे हक़ फिटी करे ना हक़ जे कढ लॻनि। पोइ ॻाल्हि पे कयमि, किताबनि जा सर्टिफिकेटनि वारा हिकिड़ा ऑफिसर, ॿिया डॉक्टर। हाणे ऑफिसर त रुपए जे कढ लॻी, ग़रीब खे चालान करे छॾींदो ऑफिसर, सूबेदार वसीयत वारे खां 2 रुपया वठंदो। ग़रीब जो हशर नशर ख़राबु, सूबेदार 2 रुपया खाधा, वसीयत वारो 2 रुपया ॾेई ॾोह पंहिंजो ख़तमु कयूं, निकितो हली वियो। अचूं था हाणे वरी पेपरनि ॾे। इहे पेपर आया असांजा जज साहब वटि। जज ईअं न कंदो, मां ॻाल्हायां थो यार, मां लिखी अॻे बि कोन ॻाल्हायो, हाणे बि मां ॻाल्हायां थो, मां चवां थो ॻाल्हायां थो। जज ईअं कोन कंदो जो कोर्ट खे छॾे या सूबेदार वरी जांच पाण करे त छा सूबेदार सही ॻाल्हि कई आहे या कूड़ी। वरी असांजे हिन ऑफिसरनि में कूड़ ते सज़ा ई कान्हे का। इहो आख़िर छाजे करे? कूड़ा केस था थियनि, उन्हनि ते सज़ा कान्हे का, ईअं छो थो थिए? हिननि जो कूड़ जो रवाज़ु हली वियो आहे। इन बुखियो पेट बि तुंहिंजो बराबरि एॾो जो तूं अलाह खे बि पुठी थो ॾे। तूं अलाह खां नाउमीद आं, जेको चवे थो ला तक न तूं मेरे रहमत लाइ। आख़िर एॾो ज़ुल्म छो थो करे पंहिंजी ज़िंदगी सां? डॉक्टर, हेॾो तूं पढ़ियो आहे, तूं हेॾो उहिदेदार आं, पघार बि तोखे मिले थी, ॿियो चङो चोखे जायूं माण्हू, सभु कुझु तोखे मिले थो। बेली मां अर्ज़ु कंदुसि डॉक्टर तोखे त हिन ग़रीब जो बि तो में हक़ आहे। ग़रीब घाणे में पीड़िजे थो, उन जे लाइ तूं मथे चढ़ी वञी थो वेही रहे। उन जे लाइ तूं पंहिंजी जुदा ऑफिस थो रखें मिलण जी, ॾिसण जी। अदा पाण ते रहम कर डॉक्टर, कुझु न हलंदी साण। अजायो वक़्तु न विञाए, हया न कंदे, खुलम खुला अलाह जो क़ुर आहे, अल हया वल ईमान। हाणे ये मां चवां त तूं चिड़ंदे, पर अलाह जो क़ुर चवे थो त अल हया वल ईमान। उहो भली मूंखे न हया हुजे त ईमान मूंखे कोन्हे को। सो मुंहिंजा अदा इंसान ज़ात खां मथे कुझु बि कोन्हे। मां हे कुल जेको बि मथो हणां थो, बिना लालच जे इंसान ज़ात जे लाइ। इंसान में मां इहो कोन थो चवां त मां सैयद, मां मुसलमान, इहो बि कोन थो चवां। मां इंसान थो चवां। इंसान हिंदू हुजे, कारो हुजे, गोरो हुजे, भील हुजे, बागड़ी हुजे, केर बि हुजे, इंसान।
छो मूंखे फ़क़ीर सेखारियो ॼाणणु। अॻ में त मां बि पढ़ियो ॼाणणु चन तोखां भील बागड़ी चङा जेके सारी उमिरि खाक सुम्हिया उहे तोखां भला तोखे की न मञा। खटे गोए तॾहिं जॾहिं अहिड़ो थिए ॾिसी आकड़ खे तो अरमान थिए मूं तूं की मिलण साम्हूं खे। सो मुंहिंजा साईं फ़क़ीरी ईअं कोन्हे का। हिकिड़े ॿुधायो त फ़क़ीरी बड़ी दूर है जैसी लंबी खजूर है। धूप लगे तो छाँव नहीं भूख लगे तो फल दूर है। चढ़ गए तो मौजा माणे टुटे तो चकना चूर है। फ़क़ीरी कोठाएं त थी फना ॼाण फ़क़ीरा फ़क़ीर कोठाएं त थी फ़क़ीर फना न थे मता फ़क़ीर जाए। फना बिना है कहिड़ी फ़क़ीरी जंहिंमें झगड़ो टीरी मटीरी। इहा फ़क़ीरी आहे होश ॿिली खीरी म्याऊ सिछड़े लाइ बासणनि से मता वेसो वञाए। फ़क़ीर कोठाएं त थी फ़क़ीर वधा फ़क़ीर तूं ड्रेसनि ते ऐं वेसण ते फ़क़ीर न सॾाए। मां कराची खां मोटियुसि हैदराबाद हुअसि अॼु खां 10-15 साल अॻु जी ॻाल्हि आहे। सावण चादरनि वारा इहे असां नक्शबंदी आहियूं। हैदराबाद में लखे माण्हू आहिनि। मां बि बस में वेठुसि हे बि यारो आयो हिन मूंखे सॾु कयो मां वियुमांसि। मां कयोमांसि न आयो को ऑफिसर हो। मूं चयोसि मूंखे पाण ई हो तो चई त असां नक्शबंदी आहियूं ऐं लखे असांजा माण्हू आहिनि। मां चयो साईं पोइ तव्हां नक्शबंदी आहे त नक्शे जी तव्हांखे ख़बर हूंदी त इते हमरा वठिजी वियो। इते ठगा जो थीसि मथे में त इते हल्की फुल्की लहराइण लॻो। वॾो पटको तुरो चादर मथां। हैदराबाद मां हिन हे आयो पियो सेवण मां अचां पियो लाड़काणे। पोइ हे सेवण ताणी मुंहिंजो किरायो भरियईं। उन वक़्तु किरायो हो 54 रुपया हैदराबाद खां सेवण ताणी। उते कुंड वारे इन होटल ते जंहिं ते पथर पिया हूंदा आहिनि टेबलुनि ते मानी बि खारायईं चांहि बि पीआरियईं किरायो बि भरियईं इलाज बि कयईं त हाणे मूंखे रस्तो ॾे। साईं मां ईअं कोन ॾींदुसि रस्तो जीअं तूं थो घुरें। छो हर मुर्शिद सूरत ॾींदो आहे। मां तारीफ़ सूरत जी थो वेठो कयां। हे खेल कुल सूरत जो आहे। हुन मुर्शिद खे तूं जवाबु ॾेई अचो त पोइ मां अदा तोखे रस्तो ॾियां। मां सूरत जे मथां नथो कदम रखी सघां। सो मुंहिंजा साईं ॻाल्हि आहे सिधी नफ़्स जी ख़बर पवे। छो त फ़क़ीरी आहे नफ़्स मारण सां पाण खे सुञाइण सां। फ़क़ीर चयो ॼाणण त पाण खे सुञातुमि त भुल लही पई भोलो पसम सूरत पंहिंजी जंहिंजो मां ॻोल्हो। मन अरफ नफ़्स हू फ़क़त अरफ रब हू ॾिठुमि त अलाह आहियां आदम जो अथमि ओलो। अदा मोहम्मद सरकार खां पुछूं माण्हू जो टथा मोहम्मद खां त छो उहो सबबु थो ॿुधायांव। कहिड़ा टथा इहो बि थो ॿुधायांव। साईं अलाह तो ॾिठो चई हा पोइ ॿुधाईंदे चई हा। मोहम्मद चयो मन रानी फ़क़त रायल हक़ जंहिं मूंखे ॾिठो त अलाह खे ॾिठो त इतां माण्हू मोहम्मद खां टथा अनल हक़ जी ॻाल्हि खां त उहो हक़ माहियां। इहो बि न सम्झूं त फसजुदूल आदम अलाह मोहम्मद जे करे पंहिंजे करे चयो आहे। इहो बि पढ़ंदा आहिनि अकीम सलात
पर क़ाइमु न करे सघंदा। छो? क़ाइमु करण वारनि जे मथां दुनिया जी मलामत आहे। हे तॾहिं एॾां क़ाइमु ॾे नथा अचनि। हे हमारा पढ़ण जे कढनि पढ़ियो पिया पढ़नि कढ़नि कीन कल्ब में पाणा ॾोह चढ़नि वर्क वारनि जे तरह। लतीफ़ थो चए त पढ़ी थो त पुरजो, न त चपन चोर चिब तोणी न ड्रोड़े ड्रिब। बाक़ी अखर कुल ड्रिब आहिनि त बि पेर न लही पिरीअ जो। उहो अदा पिरीअ जो पेर लहणु किताबनि मां कोन मिलंदो। बारगाहनि मां, मंदरनि मां, मस्जिदनि मां, काबनि मां पिरीं जो पेर कोन मिलंदो। पिरीं तुंहिंजे सीने में इहो दम आहे, पेर इहा सूरत आहे। इहो पंधु आश कंदो आहे पिरीअ जे पेर जे ॻोल्हण जो। असलात मिराजुल मोमिनीन, निमाज़ मुलाक़ात आहे मोमिन जी। पोइ छो तव्हां निमाज़नि जी निमाज़ नथी थी? तव्हांजो त सजदो ई क़बूल कोन थो पवे। तव्हांजे लाइ क़ुर जी शाहिदी आहे, फ़वैलुल लिल मुसल्लीन लदीन। तव्हां जिस्म खे था उथ ॿिए करायो, ज़ाहिर आहे खील। दुआ था पढ़ो, ज़ाहिर आहे। तस्बीह था हथ में खणी हलो, पढ़ो, ज़ाहिर आहे। ज़ाहिर ज़िक्र था कयो, अलाहू अलाहू, न अलाह जी ख़बर न हू जी ख़बर। ला इलाहा इल्लल्लाह चवंदव न थींदव ला इलाहा इल्लल्लाह। अदा अलाहू ॾिसी चवणो आहे, न त कूड़ आहे। ला इलाहा चवणो कोन्हे, थियणो आहे। ॻाल्हि आहे इल्म ऐं अमल जी ते मां ॻाल्हायो। जेकॾहिं इल्मु आम आहे त आम ॻाल्हियूं कंदो, पर जे इल्मु ख़ासि आहे त उहो तसौफ़ आहे, ख़ासि ॻाल्हि कंदो। ख़ासि इंसान आदम अलाह खां मथे कुझु बि कोन्हे, बाक़ी कुल कूड़ आहे।